विरासती का रिपोर्ट कर रहे राजा हुसैन सोलंकी ठारो शाबर सां ॻोठ बानो ख़ान कोलाची वासी औरत मुस्लिमात भागू कोलाची ॻोठ जे बासरनि जे ॾाढ ख़िलाफ़ पाक किताब खणी प्रेस क्लब पहुची वई ऐं ॻोठ जा बासर अस्कर कोलाची सिराज कोलाची ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करे घरनि मथां हमला करे ज़ुल्म करे रहिया आहिनि। ठारो शाह पुलिस बि बासरनि जे वंगार वही रही आहे। इंसाफ़ कयो वञे। ठारो शाह भरिसां ॻोठ बानो ख़ान कोलाची वासी औरत मुसमात भागू कोलाची पाक किताब खणी रोईंदे ॿुधायो त ॻोठ जा बासर हाजी अस्कर कोलाची सिराज कोलाची असांजे ज़मीन ऐं घरनि ते कब्ज़ो करण लाइ ॾोहारी घुराए असां मथां हमिलो कयो, जंहिंमें मुंहिंजो मुड़ुसु ऐं ॿार ज़ख़्मी थिया। मां ठारो शाह पुलिस वटि वयसि पर पुलिस बासरनि जे वंगार वहंदे केस दाख़िल न कयो। मुंहिंजा बचिड़ा स्कूल नथा वञी सघनि। हुन चयो त मां SSP नौशरो फिरोज़ सुहाई अज़ीज़ टालपुर वटि वयसि। उन पुलिस खे चयो पर मूं सां इंसाफ़ न थियो। हुन वस वारनि IG सिंध सेशन जज नौशरो फिरोज़ खे अपील कई त मुंहिंजी मदद कई वञे, हिन ज़ालिम बासरनि मां जान छॾाए इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे राब्तो करण ते इल्ज़ाम हेठि आयल हाजी अस्कर कोलाची सिराज कोलाची ॿुधायो त औरत असां मथां कूड़ा इल्ज़ाम मणे रही आहे। ज़मीन असांजी आहे, जंहिंजा कागज़ पिणु असां वटि मौजूदु आहिनि। रेवेन्यू ऐं पुलिस पिणु अणधुरी जांच कई आहे, जंहिंमें फ़ैसिलो पिणु असांजे हक़ में आयो आहे। पर औरत ॿियनि जे चवण ते असां ख़िलाफ़ कूड़ी वावेला करे रही आहे, जंहिं ख़िलाफ़ अदालत में वेंदासीं।